ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 27वें अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त कपिल देव जी महाराज पंहिंजे माउ देवहूति के ज्ञान ॾियनि था ऐं पोइ देवहूति पुछनि थियूं त हे महाराज, पंहिंजे मन के इंसान कहिड़ी तरह वस में करे। पोइ कपिल देव जी कहिड़ो जवाब ॾियनि था उहो पाण अॼु जी कथा में ॾिसंदासीं। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 27वां अध्याय 2 भाग। कपिल देव जी महाराज देवहूति जी ॻाल्हि ॿुधी चयो त ए माता, आऊं तोखे संहिंजी वाट भक्ति योग जी ॿुधायां थो, सा ध्यान सां ॿुध त जेको आदमी परमेश्वर खे मिलण वास्ते दर्जे बे दर्जे पंहिंजो मन लॻाईंदो रहंदो त उन जी मुक्ति थियण में को शक न करणु घुरिजे। जीअं को बि आदमी जगन्नाथ, मथुरा जी या कंहिं बि तीर्थ ते वञण जी इच्छा करे घर खां ॿाहिरि निकिरे थो त उन जो हिकिड़ो कदम हर रोज़ हले त बि हू हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं ज़रूरु पंहिंजी मंज़िल ते पहुची सघे थो। पर जेकॾहिं असल पंधु ई न कंदो त कहिड़ी तरह हू पंहिंजी मंज़िल ते पहुची सघंदो ऐं पिणु वाट में ई थकिजी पवंदो। जेकॾहिं को मुसाफ़िर पंहिंजे सफ़र जे विच में थकिजी पवंदो आहे त कंहिं खां पुछे त रहण जो ठिकाणो केतिरो परे आहे ऐं हू टिकण जी जाइ नज़दीक ॿुधे त थकजण ते बि हलण जी सघ रखी ठिकाणे ते पहुचंदो आहे। पर जे टिकण जी जाइ परे आहे त अॻिते न वञी सघंदो ऐं उते थकिजी पवंदो आहे। तीअं मां तोखे ॿुधायां थो त भक्ति योग, पूजा पाठ, विर्त, नेम, परमेश्वर जी कथा ऐं कीर्तन ॿुधण ईश्वर सां मिलण जी संहिंजी वाट आहे। जेको माण्हू चित लॻाए इहे कम करे सो बि मुक्ति हासिल करे सघे थो। पूजा 4 क़िस्मनि जी आहे। हिकिड़ी तामसी पूजा, यानी जा पूजा ॿिए खे दुख पहुचाइण या लोक ॾेखाव जे इरादे सां कजे। ॿी राजसी पूजा, जंहिं करे नारायण जीअ जे नाले ते आदमियुनि खां कपिड़ा, रुपया, मिठाई, सुगंध वठी उहे पंहिंजे ख़र्च में आणजनि ऐं सालग्राम ऐं लक्ष्मी नारायण जी जी मूर्त संसारी सुख मिलण जे वास्ते पूॼिजे ऐं ॿिए घर जे सालग्राम ऐं ठाकुर जी मूर्त में प्रेम न कजे। ऐं टी सातोकी पूजा, जा भगत जन मुक्ति हासिल करण लाइ कंदा आहिनि। ऐं चौथी निर्गुण पूजा आहे, जंहिंमें मुक्ति जी इच्छा न रखी जेके यज्ञ, पूजा, दान, विर्त वग़ैरह चङा कर्म कजनि से सभु परमेश्वर जे नाले अर्पण कजनि ऐं निष्काम थी का बि मुराद न घुरिजे। ऐं मुंहिंजी कथा ऐं कीर्तन ॿुधण वक़्तु गम जे वक़्तु न रोए ऐं ख़ुशी जे वक़्तु ख़ुशी बि न करे, मुंहिंजे ध्यान में मगन रहे। उन चौथी पूजा कंदड़ भक्त खां मां ॾाढो ख़ुशि थी ही वीचार कंदो आहियां त कहिड़ी तरह हिन खे हिन जी शेवा जो फल ॾियां। अहिड़े क़िस्म जा भक्त मुंहिंजा जीवन मुक्त आहिनि। चई वर्णन में वेद पढ़ियल ब्राह्मण मूंखे घणो प्यारो लॻंदो आहे, पर जेको ब्राह्मण परमेश्वर सां प्रेम नथो रखे उन ब्राह्मण खां शूद्र भगत ऐं सादे लछण वारे खे मां ॾाढो प्यार करियां थो। श्री कपिल देव जी महाराज चवनि था त हे माता, तूं मुंहिंजे चरणनि में ध्यान लॻाए श्री नारायण जी जे नाले जो सुमरन कर त आवागमन खां छुटी भवसागर पार लंघे वेंदी ऐं जेको परमेश्वर जी भक्ति ऐं पूजा खां बेमुख रही उन जो नालो कॾहिं नथो वठे सो मरण खां पोइ घणनि ॾींहंनि ताईं नर्क में दुख पाए पशुअनि वग़ैरह जूणियुनि में भटके थो।
केतिरा काल उहे जूणियूं भोगे पोइ मनुष्य जन्म वठे थो। ऐं पोइ हे माता, परमेश्वर जी भक्ति, जप तप करण, ज्ञान प्राप्त थियण ऐं भवसागर पार उतरण वास्ते सिर्फ़ मनुष्य देह ही हिकिड़ो जामू आहे। जंहिं उन तन में परमेश्वर खे न ॼातो सो पोइ ॾाढो पछताईंदो। पर मुंहिंजो भक्त जीव जे स्वरूप खे लिकाईंदड़ माया खे मुंहिंजी कृपा सां पंहिंजे वस करे ब्रह्म रूप में स्थिर थी वेंदो आहे। सभई चयो जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 27 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 28। देवहूति खे कपिल देव मुनि जो आदमीअ जे पैदा थियण खां वठी गर्भ में अचण ऐं मरी वञण ताईं ॿुधाइण। श्री मैत्री जी चयो त ए विदुर जी, एतिरी कथा ॿुधी देवहूति चयो त हे महाराज, जो आदमी परमेश्वर खां बेमुख आहे उन जे मरण खां पोइ कहिड़ो हाल थिए थो। कपिल देव मुनि चयो त हे माता, संसारी माण्हू कुल परिवार, धन दौलत, घर बार जे ॼार में फासी पंहिंजी उमिरि बेफ़ाइदो विञाए थो ऐं जिन माण्हुनि खे जवानीअ में कमाई करे खाराईंदो पीआरींदो आहे से ही दुश्मन थी खेसि दुख ॾींदा आहिनि। हे माता, मां आदमीअ जे पैदा थियण जो हाल जनम खां वठी मरण ताईं तोखे ॿुधायां थो, सो ॿुध। जंहिं ॾींहुं स्त्रीअ खे परमेश्वर जी कृपा सां गर्भ थियण वारो हूंदो आहे, तंहिं ॾींहुं भोग करण वक़्तु स्त्री ऐं पुरुष ॿिन्ही जो बीरज पाण में मिली फोटे वांगुरु थींदो आहे। 10 ॾींहं ॿेर जेतिरी ॻंढ ॿुझंदी आहे। 15 ॾींहं उहा ॻंढ मास जो पिंड ठही कुझु गोरे वांगुरु डिघी थींदी आहे। हिकिड़े महीने में हथनि पेरनि ऐं मथे जो निशान ठहंदो आहे ऐं 2 महीने में आङिरियूं ऐं 3 महीने में खिल, हॾियूं, 4 महीने में वार, अखियूं, कन वग़ैरह इंद्रियूं ठहंदियूं आहिनि। 5 महीने में श्री नारायण जी जी कृपा सां उन पुतले में प्राण अची खेसि उञ बुख लॻंदी आहे। 6 महीने में मथो हेठि ऐं पेर मथे रहण सबबा जी संदसि डिॼंदो आहे। 7 महीने में खेसि पंहिंजे केतिरनि जन्मनि जो हाल यादि हूंदो अथसि ऐं 8 महीने में गुज़रियल 100 जन्मनि जो हाल यादि थी ज्ञान प्राप्त थियण सां हू ॼाणंदो आहे त मूं गुज़रियल जन्मनि में जहिड़ा कर्म कया आहिनि तहिड़ो फल भोॻियां थो। इहा ॻाल्हि ॼाणी हू परमेश्वर जो ध्यानु धरे वेनती थो करे त हे महाराज, मूं अॻे जन्म में संसारी सुख विलास, स्त्री ऐं औलाद जे मोह में फाथल रहण सां ख़राब थी जनम ऐं मरण खां छुटकारो हासिल न कयो ऐं संतनि ऐं महात्माउनि जो सत्संग न कयो आहे। तंहिं करे ऊंधो लटकी दुख थो पायां। सो हिन वक़्तु मुंहिंजी सहायता करे तूं नरक कुंड खां मूं खे ॿाहिरि कढ त ॿाहिरि निकिरी मां तन ऐं मन सां तव्हांजे तप ऐं शेवा में रुंबियल रहंदसि। पोइ जॾहिं हिन जीव जी प्रार्थना ईश्वर वटि क़बूल पवे थी तॾहिं हू पृथ्वीअ ते किरी रहंदो आहे। परमेश्वर जी माया सां कयल अंजाम उनखे विसरी वेंदो आहे। सभई चयो जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, पाण सभु पंहिंजे माता जे गर्भ में परमेश्वर सां वचन करे आया आहियूं त हिन मनुष्य देह में सभु संसारी मोह वग़ैरह छॾे, काम, क्रोध, लोभ, मोह ऐं मद मस्ती सभिनी खे छॾे, भोग विलास जेके बि संसारी भोग आहिनि सभिनी खे छॾे सिर्फ़ परमेश्वर जो नालो, नाम, जाप ऐं सुमरन कंदासीं। लेकिन पाण सभु उहो विसारे वेठा आहियूं। पंहिंजे मनुष्य जन्म जो मक़सदु ही आहे त पाण परमेश्वर जो नालो वठी नाम जाप करे आख़िरकार मुक्ति प्राप्त कयूं। सभई चयो जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब 3 स्कंद 28 अध्याय पहिरियों भाग संपूर्ण थियो। प्यारा भक्तों, जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था त कपिल देव जी महाराज पंहिंजी माता खे कहिड़ो ज्ञान ॾियनि था ऐं हिन मनुष्य देह में आदमीअ जे पैदा थियण खां वठी मरण ताईं छा छा थिए थो ऐं छा छा कपिल देव जी महाराज पंहिंजी माता खे ॿुधाइनि था, त कृपया इन खे ॼाणण लाइ हिन कथा जे ॿिए भाग जो इंतज़ारु कंदा। सभई चयो जय श्री कृष्ण। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया
हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।